नाज़रीन, सिंधु दरिया के पानी में लाथ जो सिलसिलो जारी है। गुज़िरियल 48 कलाकनि दौरान 1 लख क्यूसेक पानी में लाथ अची वई है। सुभाणे ताईं कोटड़ी बैराज जा दरवाज़ा बंद करण जा इतला आहिनि। उन हवाले से असां सां वीडियो लिंक ते मौजूद है SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। जी गुलाम मुस्तफ़ा, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंधु दरिया में जो पानी है ताज़ो, वो पानी में मुसलसल लाथ अची रही है। पानी जो सो गुज़िरियल 48 कलाकनि दौरान 1 लख का वधिक पानी घट थी वियो है। सिंधु दरिया में जैसे पानी घट थी वियो है तो पोइ ही जेके अल मंज़र वटां जेके एरिगेशन जा दरवाज़ा आहिनि उन्हनि दरवाज़नि खे बंदि कयो वेंदो आहे त जीअं हेठां जो पानी आहे उहो हल्को हुजे ऐं मथे जेको सो पानी मौजूदु हुजे। सो इन हवाले सां ही जेको असां सिंधु दरिया ते पहुतासीं त या ॼाण मिली त आपाशी खाते तरफ़ां ही जेको दरवाज़ा आहिनि उहे हाँ पानी में लाथ मुसलसल अची वही है। तो वे दरवाज़ा जेके आहिनि सुभाणे या परीहं इन्हनि खे मुकमल बंदि कयो वेंदो। जॾहिं दरवाज़ा बंदि थी वेंदा त हेठि पाणी जो जेको छोड़ ख़तमु थींदो। ही पाणी जेको गुज़री आयो आहे उहो समुंड में छोड़ थी वेंदो ऐं पुठियां जेको पाणी आहे उहो उते सेव थी वेंदो दरवाज़नि जे मथां। ऐं जॾहिं वरी पाणी जो ज़ोर पवंदो त उहे दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि। जॾहिं वरी पाणी लाथ अची वेंदी आहे त पोइ पाणी खे दरवाज़ा बंदि करे बंदि कयो वेंदो आहे।